अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊँ शाहिद खुसो ऐं अवां ॾिसी रहिया आहियो उदासी टेक यूट्यूब चैनल। अॼु जी इन बहितरीन अपडेट में तव्हां सभिनी फेरी प्यारनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तों, पापड़ ड्रामो तव्हां ॾिसी रहिया आहियो। अॼु बहितरीन अपडेट मां तव्हां सां शेयर करण वारो आहियां। दरअसल दोस्तों, पापड़ ड्रामो ज़बरदस्त मोड़ ते पहुतो आहे। उन सां गॾोगॾु कुझु ख़ुशि ख़बरियूं आहिनि जेकियूं तव्हां सां मां शेयर कंदुसि। मां चवां थो दोस्तों, हीअ वीडियो आख़िर ताईं ॾिसो ऐं तव्हांखे ख़ुशि ख़बरियूं मिलंदियूं रहंदियूं। मुझी वीडियो लाइव सिर्फ इन्हीं चैनल ते ईंदी आहे, उदासी टेक ते। ॿियनि ते त ईंदियूं आहिनि, बहरहाल हीअ तव्हांजी अपडेट जे लाइ मां बहितरीन नंढड़ी हिकु वीडियो ठाहींदो आहियां कॾहिं न कॾहिं। दोस्तों, जेको रियासत ड्रामो आहे, काफ़ी दोस्तनि जा कॉमेंट ईंदा आहिनि, मां जवाबु ॾींदो आहियां त कॾहिं ईंदो। मां काफ़ी चकर ॿुधाए चुको आहियां ईद खां पोइ ड्रामो रियासत ईंदो। बहरहाल ईद तमामु जल्द ॿ टे ॾींहंनि जे अंदरि अचण वारी, इन खां पोइ ड्रामे जी एंट्री थींदी। तव्हांखे ॿी ख़ुशख़बरी मां ॾींदो हलां। पंहिंजा ड्रामो बि हाणे ज़बरदस्त मोड़ ते पहुतो आहे। इन में बि काफ़ी चेंजिंगां अॻिते कयूं वेंदियूं। थी सघे थो कुझु नवे अदाकारनि खे बि हाणे एंटर कयो वञे, यानी हिकु बहितरीन मां बहितरीन ही सोप सीरियल थी वेंदा। पंहिंजा वेरी, पापनगर, एॾो रियासत। दोस्तों, हीउ नंढिड़ो वीडियो हुयो तव्हां दोस्तनि जे लाइ। अगरि अपडेट सुठी लॻे महिरबानी करे असांखे लाइक, सब्सक्राइब, शेयर ज़रूरु कंदा। अल्लाह हाफ़िज़।